सखावत खाते पारां हैदराबाद जे सिंध म्यूज़ियम में सिंधी नाले वारी लोक कलाकारा माई भागी जी याद में तकरीब मुनक़िद कई वई। तकरीब में शरीक डायरेक्टर कल्चर सिंध सलीम सोलंकी, नासितो साहब, मियाँ अज़हर समूह, मोहम्मद अली मांझी, प्रोफेसर नूर अमन झिंझी, डॉक्टर जुल्फ़कार कुरैशी, नसीर मिर्ज़ा ऐं ॿियनि माई भागी के लफ़्ज़नि जी भेटा पेश कई। माई भागी थर जी कोयल चओ, थर जी बुलबुल चओ, एॾी सुहिणी कलाकार आहे। माई भागी ॿी कान थींदी, भली माई सोनी, माई फातिमा उनखां पुनीत तिर्ज़ ते ॻाइणु शुरू कयो, पर माई भागी जो हिकिड़ो पंहिंजो अंदाज़ हुयो, पंहिंजो हिकिड़ो निज धरती जा गीत हुन ॻाया। अॼु उनखे असां सभु हिते गॾु थिया आहियूं त उनखे ट्रिब्यूट पेश कयूं पिया माई भागीअ खे। ऐं असां कल्चर डिपार्टमेंट पंहिंजे रागिन खे, पंहिंजे आर्टिस्टनि खे कदम कोन विसारियो आहे। वजह का बि कान्हे का, उन्हनि ते ॿियूं इलाही सारियूं ॿिया प्रोग्राम आहिनि जेके थी सघे हिन खां वधीक अहमियत वारा प्रोग्राम हुजनि। उहे कराची में थियल आहिनि, उते माण्हू वियल आहिनि मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते, टी साहब उते वियल आहे, मिंट साहब उते वियल आहिनि। ऐं हीउ वॾो प्रोग्राम आहे ऐं जी अहमियत रखे थो, छो थो रखे। ॾाढो ख़ूबसूरत इक़दाम आहे ऐं ॾाढो ख़ूबसूरत क़दम आहे कल्चर डिपार्टमेंट वारनि जो, सखावत खाते जो। आउं सम्झंदो त इहो ख़ुशनसीबी आहे जो पंहिंजनि सीनियर ऐं पंहिंजे लेजेंड फ़नकारनि खे मान ॾियणु ऐं उन्हनि खे ट्रिब्यूट पेश करणु, उन्हनि खे यादि करणु ऐं उन यादि में प्रोग्राम करे वरी नई जनरेशन खे हिकिड़ो नओं पैगाम आहे त असांजा जेके माज़ीअ जा जेके रहिजी वियल जेके किरदार हुआ या आर्टिस्ट हुआ, फ़नकार हुआ, त उन्हनि जो कमु उहे ॿीहर वापसि उन्हनि खे सेड़े, उनखे गॾु करे ऐं नवनि आवाज़नि में उनखे रिकॉर्ड कराए माण्हुनि ताईं पहुचाए बि वञे। इहो आउं सम्झंदो तमामु सुठो इक़दाम आहे ऐं सारा जो उहो अमल आहे। न त हुन दौर जा जेके आर्टिस्ट हुआ, उन दौर जो उहो दौर हो जॾहिं आउं भाई थो त सिर्फ़ु रेडियो पाकिस्तान हुयो, या हीअ रेडियो पाकिस्तान खां अॻु में जा फ़नकार रहिया आहिनि। सो पोइ वरी PTV रेडियो अचण खां पोइ ॾाढी वारनि खे मुतारफ़ जेको करायो, रेडियो पाकिस्तान हैदराबाद करायो, उनमें ग़ुलाम हुसैन शेख आहे, इमदाद आहे, खोड़ सारा नाला आहिनि। सो ॾाढो बहितरीनु, असांखे ॾाढो सुठो लॻे पियो त मुख़्तलिफ़ शहरनि खां दोस्त आया आहिनि, मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां माण्हू आया आहिनि, मुख़्तलिफ़ शहरनि खां फ़नकार आया आहिनि। सिंध सकाफ़त अमल असीं शुक्रगुज़ार आहियूं जिन मूंसां बि शाम मल्हाई 9 तारीख़ मई। उनजो शुक्रगुज़ार अॼु माई भागी जी प्रोग्राम उन यादि में, अलाह उनखे जन्नत फिरदौस में जॻह विॾे। हुनजो जेको अंदाज़ हो, पंहिंजो अंदाज़ हो, पंहिंजा गीत ॻाईंदी, हो थर जी फ़नकार जी सुञाणप हुई। हिन खां पोइ थर जे फ़नकारनि खे सुञाणप मिली त माई भागी कमाल फ़न, हुनजो अंदाज़ ई पंहिंजो। जेके फ़नकार हिन अॼु लोकगीत ॻाइनि था, नालो बि नथा वठनि त हीउ लोकगीत मरो माई भागी जो, उहा मूंखे कुझु घुरे त कोन थी न। अभी हुन जा लोकगीत ॻायो था, गुज़र करो था, घटि में नालो वठो त हुनजे रूह खे सवाबु थींदो। अलाह साईं तव्हांखे सदा ख़ुशि रखे। इहो त उन्हनि खां पुछी सघिजे थो। बाक़ी प्रोग्राम आहे, रखियो अथनि, सुठो प्रोग्राम आहे। उन्हनि जो डायरेक्टर कल्चर नुमाइंदे करे थो, थी सघे थो मिनिस्टर साहिबु किथे वियो हुजे कमकार सां, ऐं बाक़ी यादि कयो अथनि, इहा सुठी ॻाल्हि आहे। बाक़ाइदगी सां यादि करणु खपे, हर साल यादि करणु खपे। माई भागी उत्साह आहे, लोक ॻाइण सां जेके मोहबत कनि था उन्हनि सभिनी लाइ अहिड़ा प्रोग्राम तमामु घणा ज़रूरी आहिनि, पर उन्हनि खे जो इब्लाग वॾो कयो वञे, उन्हनि खे ऑनलाइन कयो वञे, उन्हनि जी एक्सेस आम माण्हुनि ताईं कई वञे। जे ॻोठनि में ॿिया माण्हू वेठा आहिनि, सिंध जो नालो शहर न आहे, सिंध जो नालो ॻोठ बि आहे, ॻोठनि ताईं पैगाम पकड़णु खपे। मौसीक़ी जी राणी हुई, सहरा थर में मार्गी जे मेले तां रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते मुतारफ़ थी, तार मजा तरंदी अचे, मारा पोपटिया ऐं चिरमी ऐं खड़ी नीम के नीचे। तव्हां पुछो त इहे कंहिं रिकॉर्ड कया? ये रेडियो पाकिस्तान जे अज़ीम प्रोड्यूसर ग़ुलाम हुसैन शेख साहब रिकॉर्ड कया। हुनजी मौसीक़ी कंहिं तरतीब ॾिनी ऐं अरेंजमेंट सां। माई भागी त दुल ते ॻाइण वारी हुई न, जिते पुख़्तगी हुई, गलो अहिड़ो जो अॼु ताईं माई भागी जहिड़ो गलो कंहिंखे नसीब ई कोन थियो। गुदाज़ आहे, सुर आहे, जेको कुदरती आहे। छो त हुनजी वालदा बि जेका सहरा ॻाईंदी हुई, हुनजो बाबा साईं ढोल वॼाईंदो, हुनजो घरवारो इहो वञो फ़क़ीर हुथी ऐं अमा कसू, अमा ख़तीजा। पोइ हुनजो फ़न हुनजे औलाद माई सोनीअ खे मिलियो, कालूअ खे मिलियो, ऐं हाणे त बरकत ई बरकत आहे। माशाअल्लाह माई भागी जो फ़न ज़िंदा आहे, ज़िंदा रहंदो। जेतोणीकि माई भागी खे जिस्मानी तौर जुदा थिए डिघो अरसो गुज़री चुको आहे, पर उहो अॼु बि जादुई आवाज़ वसीले किरोड़े सिंधियुनि जे दिलनि में ज़िंदा आहे। कैमरामैन एजाज़ कोसो सां गॾु सलीम अला, मेहरान TV न्यूज़, हैदराबाद।
बरकत फ़कीर, जवाद फ़कीर, शकीला नून, मरहबा सुमरो, समीना कंवल ऐं ॿियनि सुरीली आवाज़ में गीत पेश करे वाह वाह कराई।